कराची लियारे जे खड़ा मार्केट में 7 जून ते किरल इमारत वारे वाक़े वारे हंध ते रेस्क्यू ऑपरेशन अञा ताईं बि जारी आहे। अञा ताईं पिण केतिराई माण्हू मलबे हेठां दबियल आहिनि। डीजी रेंजर सिंध पारां मुतासिरा इलाइक़े जो दौरो कयो ऐं इमदादी कार्रवाइयुनि जो जाइज़ो वरितो। इमदादी कार्रवाइयुनि में कमु कंदड़ नौजवान जी कोशिशुनि जी पिण साराह कई। डीजी रेंजर सिंध जो चवणु हो त हिन ॾुखे वक़्त में मुतासिरा ख़ानदाननि सां गॾु आहियूं। हिन सॼी सूरतहाल में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो किरदारु गैर वाराणो रहियो आहे। हिन महिल ताईं हिकु प्रेस रिलीज़ जारी करण खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे करे सघी। सवाल ही थो पैदा थिए त हलंदड़ साल कराचीअ में 3 इमारतुनि खां वधीक इमारतूं किरी चुकियूं आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत अञा ताईं कंहिं बि ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई न करे सघी आहे। किरियल इमारत जे आसपास वारनि तक़रीबन 10 इमारतुनि खे पिण ख़ाली करायो वियो आहे। मुतासिरा माण्हू सॼी राति खुलियल आसमान हेठि राति गुज़ारी। उन्हनि जो क़ीमती सामान अञा ताईं पिण अंदरि मौजूदु आहे। ख़ाली करायल इमारत जे मुतासिरा औरत सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त किथे वेठा आहियूं उते वेठा आहियूं, के पुछण वारो केरु कोन्हे असांजो। के पुछे त सही ग़रीब माण्हू मरी वियासीं ऐं बर्बाद थी वियो असांजो सभु। हुकूमत खे चओ असांखे ॾे कुझु मदद करे असांजी, ख़ुदा जे वास्ते अल्लाह रसूल जे वास्ते असांजो ख़्यालु करे। हथ तो फेराए मथे ते, हथ फेराइण वारो केरु कोन्हे। जारी वारे वाक़े में रेस्क्यू कंदड़ टीमुनि में पाकिस्तान आर्मी, सिंध रेंजर, सिंध पुलिस, एधी चीपा इंतिज़ामिया समेत ॿियूं सियासी समाजी तंज़ीमूं पारां कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। कैमरामैन अरसलान अहमद सां इम्तियाज़ अब्बासी, सिंध टीवी न्यूज़, कराची।